एके बलोचिनीज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। अवांखे ते अहम ख़बर ॾींदा हलूं तो बचलपुर जे वेझो मिर्ज़ापुर थाणे जे हद में बरसातुनि सबबि उॾी वियल वण सारियुनि जो फसल मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। हारीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त को बि वस वारो असांजी मदद लाइ न आयो आहे। वधीक सदाम हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेरोज़गार मददगार को मुझे कोने को हिते ऐं मां इहो सिंध गवर्नमेंट खे अपील थो कयां त खुदारा मां ग़रीब हारी आहियां ऐं मुंहिंजो फसल तबाह थी वियो आहे तमामु तेज़ तक़रीबन 3 खां 4 कलाक जे लॻभॻि नवाबशाह जे ज़िले काज़ी अहमद जे कच्चे जे इलाइक़े दरिया जे साइड में हे बारिश पई आहे ऐं पुलिस स्टेशन खे बि चारई तरफ़ पुलिस स्टेशन जे अॻियां आहे साम्हूं पुलिस स्टेशन आहे। मुंहिंजे इन पुलिस स्टेशन जे हद में बि पाणी दाख़िल थी वियो आहे। इन खां अलावा जेके से हे जेको सो असांजो फसल आहे मुंहिंजो फसल मुकमल तौर तबाह थी चुको आहे। मुंहिंजे फसल में पाणी काहिजी पियो आहे ऐं हिन वक़्तु ही मां दसियां थो सिंध गवर्नमेंट खे मुंहिंजी अपील आहे त खुदारा मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजे फसल खे बरसाति वॾो धकु रसियो आहे मुंहिंजे फसल खे ऐं मुंहिंजे फसल खे मुकमल तौर जेको सो तबाह करे छॾियो आहे। ऐं हीउ जेको सो ज़िला नवाबशाह ऐं उनजी तहसील आहे काज़ी अहमद ऐं काज़ी अहमद जे कच्चे जो ॻोठ आहे किशोरपुर जंहिंजा ही फसल आहिनि जेके मुकमल तौर ढकिजी चुका आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त खुदारा असांजी वार कई वञे ऐं असांखे जेको सो असांजी मदद कई वञे ऐं असांजे घरनि खे बि काफ़ी नुक़सानु रसियो आहे। असांजा घर बि काफ़ी किरी पिया आहिनि ॻोठ में ऐं तमामु घणो मींहुं वसियो आहे हिन वक़्तु ऐं ही साम्हूं असांजे हिन वक़्तु पुलिस स्टेशन किशोरपुर पुलिस स्टेशन आहे जेका हिन वक़्तु पूरे तरीक़े सां जेको सो पाणी जे अंदरि अची चुकी आहे ऐं उन खां बावजूदि ही मां हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही केतिरे पाणीअ में मां मौजूदु आहियां। गोदा बोड़ पाणी आहे जंहिंमें मां मौजूदु आहियां ऐं हे साम्हूं मारूअड़ आहिनि वीचारा जेके बिल्कुलु मींहं जा सतायल आहिनि काफ़ी नुक़सानु पहुतो आहे ऐं खुदारा हे साम्हूं ही ॻोठ आहे हिन ॻोठ में बि काफ़ी नुक़सानु तव्हां ॾिसो था दरिया जो मंज़र पेश करे रहिया आहियो हिन वक़्तु ॻोठ ऐं खुदारा सिंध गवर्नमेंट खे मुंहिंजी अपील आहे त हीउ जेको बारिश जेको कुदरत जेको कहर वसायो आहे इन खां असांखे तहफ़ुज़ ॾियारे वञे। खुदारा असांजी जेको सो मदद कई वञे। बेरोज़गार मददगार हिन वक़्तु हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन वक़्तु जेको सो हीअ असांजे अॻियां हिन वक़्तु भाऊ मोची मौजूदु आहे। हीउ भाऊ मोचीअ जो जेको जंतर आहे जेको मुकमल तौर बारिश जे हिसाब सां तबाह थी चुको आहे ऐं असां खुदारा सिंध गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त असांजी मदद कई वञे। हीउ नवाबशाह जो हे नाज़रीन ही गांव आहे गांव खे नुक़सानु हे साम्हूं मुंहिंजे सारियुनि जो फसल आहे सारियुनि जो फसल जेको सो मुकमल तौर तबाह थी चुको आहे ऐं हीउ जेको सो हिते तमामु घणी हिकिड़ी ॾुख वारी ऐं हिकिड़ी ग़म